करने नहीं खड़ी है, ट्रेन वाला है, पीछे रिक्शा वो भी चलता रखा है। बिस्मिल्लाह मस्जिद है एडा दादा एडा बिस्मिल्लाह कुरान पाक सही है शुक्र सॼी गाॾी सड़ी वई आहे ऐं क़ुर पाक जेको आहे सो तव्हांजे अखियुनि जे साम्हूं आहे त ही हिकु ख़ुदा मौजू आहे जो ही सॼो क़ुर शरीफ़ जेको आहे सो जीअं साबित आहे इन जेको आहे सो बची वियो आहे। हिन में चवंदा को 12-15 लख जी साईं ही तक़रीबन जेको आहे सो अंदाज़ो असांजो इहो आहे त 1 करोड़ खां वधीक जेको आहे सो नुक़सानु थियो आहे गाॾी समेत। हिन में जेको आहे सो केतिरो ई त सामान जेको आहे अलीपुर जो 80-90 हज़ार जो त हिकिड़ी बिल्टी जेका सवड़ूं ऐं कपां वग़ैरह हुई ऐं उन खां अलावा जेको आहे इहे गाॾी जेको आहे गाॾीअ जो तव्हां नुक़सानु ॾिसो त केतिरो थियो आहे ऐं हेतिरे गाॾी सड़ी वञण खां पोइ ही क़ुर पाक तव्हांजे साम्हूं आहे त ही जेको कढियोसीं तव्हां ॾिठो त ही जीअं साबित आहे इन ई आहे ही हिकु अलाह ताला जो करिश्मो आहे ऐं हीअ असां सभिनी मुस्लमाननि लाइ हिकिड़ो सबक़ु आहे। सो ही जेको आहे सो तव्हां ॾिसो महिरबानी। होते सॼो राख कपिड़े जा हुया वग़ैरह